आज़ाद उम्मीदवार इम्तियाज़ खास खेली रुगो 32 वोट खणी सघियो। टंडे आदम में पीपुल्स पार्टी उम्मीदवार शरफुद्दीन अंसारी 828 वोट खणी GDA जे गुलाम मुस्तफ़ा सांद खे हाराए छॾियो। कश्मीर जे UC 5 जे गैर हतमी नतीजनि मूजिब पीपुल्स पार्टी उम्मीदवार मोहम्मद रमज़ान मज़ारी जी पहिरीं पोज़ीशन, SUP उम्मीदवार अलाडिनो कलवड़ 26 वोटनि सां ॿिए नंबर ते। भानसैदाबाद, दोड़ ऐं पकाचांग में बि PP उम्मीदवारनि खे सरसी। सखर में मकानी चूंडुनि दौरान 3 सीटुनि ते पीपल्स पार्टी जा उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब। UC 23 खंबड़ी भिट जे वार्ड नंबर 1 ते अज़ीम शंबाणी, UC 35 रोशनाबाद ते करीमुल्ला ऐं UC 27 नसीराबाद जे वार्ड 1 ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार एजाज़ अहमद बिना मुक़ाबले कामयाब थी विया। ठुल में UC दीनपुर में पीपल्स पार्टी वाइस चेयरमैन जे उम्मीदवार अली मोहम्मद लाशारी जी बिना मुक़ाबले कामयाबी जो नोटिफिकेशन जारी। JUI सरबराह मौलाना फजल रहमान जी क़तर में हमास अगवाननि सां मुलाक़ात। मौलाना फजल रहमान जी ख़ालिद मशअल ऐं इस्माइल हानिया सां गज़ा जी सूरतहाल ते ख़यालनि जी ॾेवट। मुस्लमाननि जो फ़र्ज़ आहे त इसराइल जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ मुतहद थी वञनि। इंसानी हक़नि जा दावेदार मुल्क हथियारनि सां भरियल जहाज़ तलबी मोकिले रहिया आहिनि। मुस्लमाननि खे बि फ़लस्तीनी भाउरनि जी हिमायत जे लाइ मैदान में लहणु घुरिजे। इस्माइल हानिया जी ॻाल्हि ॿोल। मौलाना फजल रहमान चयो त तरक़ी याफ़्ता मुल्कनि जा हथ मासूम ॿारनि ऐं औरतुनि जे रत में रंगियल आहिनि। फ़लस्तीनी पहिरें क़िबले जे आज़ादीअ लाइ जंग विढ़ी रहिया आहिनि। इसराइल गज़ा में फ़लस्तीनियुनि जो क़त्लेआम न रुकियो। इसराइली जहाज़नि जी गज़ा ते बमबारी जारी। वधीक 243 फ़लस्तीनी शहीद थी विया। इसराइल जे हमलनि में शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग 9770 थी वियो। इसराइली फ़ौज पारां 24 रिहाइशी हंधनि ते बमबारी कई वई। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी नवाब शाह खान नएं देरे पहुची वियो। नओं देरो हाउस आमद जे मौक़े ते अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी पार्टी अॻवाननि पारां अचियां। अॻूणो सदर नएं देरे में पार्टी अॻवाननि ऐं कारकुननि सां मुलाक़ातूं करण खां पोइ ॿिए ॾिहाड़े ते खानगढ़ रवानो थींदो। बलोचिस्तान अवामी पार्टी जे जनरल काउंसिल जो इजलास अॻूणे वॾे वज़ीर अब्दुल कुद्दूस बिज़ंजे खे पार्टी सदारत तां हटाए वियो। अॻूणो MNA ख़ालिद खान मक्सी BAP जो नओं सदर चूंडिजी वियो। ख़ालिद मक्सी उहिदे जो हलफ़ बि खणी वरितो। घोटकी पुलिस पारां धाड़ेलनि जे तर्जुमान तौर मशहूर बदनाम ॾोहारी सनाउल्लाह शर खे गिरफ़्तार करण जी दावा। SSP घोटकी अनवर खेतरान जो चवणु आहे त बदनाम ॾोहारी खे कचे जे इलाइक़े रौंती मां गिरफ़्तार कयो आहे। सनाउल्लाह शर DSP अब्दुल मालिक भुट्टो ऐं ॿियनि पुलिस ऑफिसरनि जे क़त्ल समेत 20 केसनि में घुर्बल आहे। सनाउल्लाह शर जी गिरफ़्तारी घोटकी पुलिस जी वॾी कामयाबी आहे। कोयटा जे इलाइक़े में अणॼातल गाॾी जे टक्कर में मोटरसाइकिल सवार 2 सॻा भाइर फोत। हयातियूं विञाईंदड़नि में इनायतुल्ला ऐं मोहम्मद शिफ़ाउल्ला शामिल। मिहर भरसा सिंधी बुटड़ा रोड ते नूरशाह कब्रिस्तान वटि तेज़ रफ़्तार सुज़ुकी कल्टी 20 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी। तालुके अस्पताल मिहर मुंतक़िल। कुझु ज़ख़्मियुनि जी हालत ॻणती जोगी करार। रोडी भरिसां झांगड़ू थाणे जी हद क़ौमी शाहराह ते ट्रक ऐं मोटरसाइकिल में टक्कर नींगर फौत थी वियो। 2 ॼणा ज़ख़्मी। फौती जी सुञाणप हुज़ैफ़ा नाले सां थी। ज़ख़्मियुनि में काजल ऐं महक शामिल। अस्पताल मुंतक़िल। पुलिस ट्रक ड्राइवर खे गिरफ़्तार करे ट्रक तहवील में वठी छॾी। नौशरो फिरोज़ भरसा ॻोठ छुटल कल्होड़ो में बासरनि जे कब्रिस्तान ते कब्ज़ो। ॿारड़ी जो लाश दफ़नाइण न ॾिनो वियो। फोती ॿारड़ी अक्सा जो लाश वारिस खणाए कब्रिस्तान पहुता त बासरनि खेनि रोके छॾियो। बासर खोटियल क़बर मथां बीही रहिया। ॿारड़ी जी तदफ़ीन नथी करे सघिजे। वारिसनि जो लाश रखी एहतजाज। थारूशाह रोड ब्लॉक।
घोटकी जे ॻोठ लड़ितुर लॻारी जो रहवासी नौजवान पुरस्कार नमूने गुम थी वियो। नौजवान अजब अली लॻारी 5 ॾींहं अॻु घोटकी शहर मां सामान वठण वियो हो, जेको वापसि न मोटियो। वारसनि पारां आदिलपुर थाणे ते NC दाख़िल। अगवा जो शक ज़ाहिर। खोड़ा वेझो ॻोठ लड़ी उजण वासी नींगरी मरियम मेमून 7 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम थी वई। वारसनि पारां अगवा जो शक। NC दाख़िल। सालेपट भरिसां पाणी जी मोटर मां करंट लॻण सबबि हिकु शख़्स फोत 45 वरियनि जो साईं दाद महल करंट लॻण सबबि ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे इस्पताल नियो पियो वियो त रस्ते में ज़िंदगी जी जंग हाराए वेठो।